कराची के लियारी वारे इलाइक़े में 5 माड़ इमारत किरी पई। इमारत के मलबे में एक वधीक लाश हथ। इमारत किरण सबब फौत थींदड़न जो अंग वधी बथी वियो। इमारत जो मलबो हटाइण ऐं इमदादी कार्रवाइन जो सिलसिलो जारी। कराची लियारी वारे इलाइक़े खडा मार्केट में गुज़िरियल ॾींहुं 5 माड़ इमारत किरण बाद इमारत जो मलबो हटाइण ऐं इमदादी कार्रवाइन जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। जॾहिं त इमारत के मलबे में एक वधीक लाश हथ अचण बाद इमारत किरण सबब फौत थींदड़न जो अंग वधी बथी वियो आहे। वाज़ेह रहे त गुज़िरियल ॾींहुं कराची के लियारी वारे इलाइक़े खडा मार्केट में 5 माड़ इमारत किरी पई। इमारत किरण वारे इतलाबाद पाक फौज, रेंजर्स, पुलिस समेत ॿियूं इमदादी टीमूं वाक़े वारे जाइ ते पहुची वयूं ऐं इमदादी कार्रवाइन दौरान इमारत जे मलबे हेठां दबिजी वियल हिकु औरत जे लाश खे ॿाहिरि कढियो वियो ऐं हादसे में 10 खां वधीक ज़ख़्मियुनि खे पिणु फौरी तौर ते कराची जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इमदादी रज़ाकारनि मूजिबि इमारत जे मलबे मां हिकु वधीक लाश हथ आयो आहे, जंहिं बाद हादसे में फौत थींदड़नि जो अंग वधी बथी वियो आहे। ॿुधायो वञे थो त 5 माड़ इमारत 25 साल अॻु जी तामीर थियल हुई ऐं इमारत में ॾार पवण ऐं हिकु पासे झुकी वञण बाद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां महीनो अॻु इमारत खे ख़तरनाक करार ॾेई इमारत खे ख़ाली करण जो चयो वियो, पर तंहिं बावजूद इमारत में माण्हू रहाइश पज़ीर हुआ ऐं गुज़िरियल ॾींहुं ओचितो इमारत धमाके सां किरी पई। ॿिए पासे गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल ऐं वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह लियारी में इमारत किरण वारे वाक़े जो नोटिस वठी कमिश्नर कराची ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।